इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे तारिक फजल चौधरी ऐं सेनेटर मुशाहिदुल्लाह खान चयो त परवेज़ मुशर्रफ बि संदनि ख़िलाफ़ वठवठा कई पर खेसि कुझु बि न वरियो। तारिक फजल चौधरी चयो त एतिराज़नि बावजूदि हुसैन नवाज़ JIT आॾो पेश थियो। संदसि तस्वीर लीक करणु फ़िक्र जोगी ॻाल्हि आहे। हुन चयो त हू कानून जो एतिराम कनि था। व्हाट्सएप जो मामिलो हिकु सीनियर सहाफ़ी उतारियो हो। सेनेटर मुशाहिदुल्लाह खान चयो त वज़ीर आज़म जा पुट अदालतुनि में पेश थी रहिया आहिनि। अहिड़ा मिसाल माज़ी में नथा मिलनि। हुन चयो त हुसैन नवाज़ जी तस्वीर जो हिकु ॿियो रुख़ बि आहे जंहिं मां वाज़े थिए थो त तस्वीर लीक कंदड़ कहिड़ा मक़सद हासिल करणु चाहिनि था। नून लीग सेनेटर चयो त JIT में हुसैन नवाज़ जे पेशी दौरान एम्बुलेंस घुराए उहा ख़बर हलाई वई त संदसि तबियत ख़राब थी वई आहे। मुशाहिदुल्लाह खान चयो त KP में 2 सालनि खां एहतिसाब जो इदारो बंदि कयो वियो आहे। उते वज़ीर करप्शन कंदे पकड़िया वञनि था पर उते कंहिंखां नथो पुछो वञे। हुन चयो त करप्शन जे करे कराची ऐं लाड़काने जो हाल ॾिठो वञे, अॼु ताईं सिंध जे कंहिं वज़ीर खे JIT साम्हूं पेश न कयो वियो आहे। संदसि चवणो हो त ऑफशोर कंपनियुनि जा इल्ज़ाम हणंदड़नि जूं पाण ऑफशोर कंपनियूं निकिरी आयूं, पोइ अजाई वावेला छो थी कई वञे। नून लीग सेनेटर चयो त हुदैबिया केस में माज़ी में बि कुझु न निकितो हो, हाणे बि मुखालफ़नि खे कुझु न वरंदो। हिकु सवाल जे जवाब में मुशाहिदुल्लाह खान चयो त नवाज़ शरीफ़ तरक़ी जी अलामत बणिजी चुको आहे। सिंध जी हुकुमरान धुर खां पुछो वञे त हुन सिंध लाइ छा कयो आहे। मुशाहिदुल्लाह खान चयो त हू बिजली जो बहरान ख़तमु करण लाइ बिजली घर लॻाइनि पिया, पर सिंध ऐं KP 1 मेगावाट बि बिजली पैदा न करे सघिया आहिनि। हुन चयो त इमरान खान खे ख़बर हुजणु घुरिजे त हीअ क्रिकेट न पर सियासत आहे, उन करे खेसि पंहिंजी पॉलिसी ते नज़रसानी करणु घुरिजे। उन खां अॻु इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे नून लीग अॻवान तलाल चौधरी चयो त JIT नाअहल आहे। उन जी 3 ॾींहं जी कारकर्दगी रुॻो हिकु तस्वीर आहे। हुन चयो त जांच में कुझु न मिलियो त तस्वीर लीक कई वई। संदसि चवणो हो त जेकी हिकु तस्वीर न संभाले सघिया उहे कहिड़ो इंसाफ़ कंदा। बुनियादी इंसानी हक़नि जी लताड़ कई पई वञे। तलाल चौधरी चयो त JIT पेश थींदड़नि ते दबाउ विझी रही आहे। JIT जांच जो इदारो आहे या कसाई जो दुकान। हुन चयो त केस हिकु इश्तिहारी तरफ़ां दाख़िल कयो वियो। इश्तिहारी जी दरख़्वास्त ते वज़ीर आज़म ख़िलाफ़ जांच थी रही आहे। तलाल चौधरी चयो त इमरान खान खां केर बि पुछण ऐं हथकड़ियूं हणण वारो न आहे। नून लीग अॻवान दानियाल अज़ीज़ जो चवणो त हू कंहिं बि ख़िलाफ़ गैर क़ानूनी क़दम खणणु नथा चाहिनि। दानियाल अज़ीज़ चयो त इमरान खान केतिरो बि लिखे पर खेसि जवाबु ज़रूरु ॾियणो पवंदो। नून लीग अॻवान माइज़ा हमीद चयो त नवाज़ शरीफ़ 3 नसुलनि जो हिसाब ॾिनो आहे। हुन चयो त इमरान खान अदालतुनि ख़िलाफ़ ॻाल्हाए थो पर खेसि गिरफ़्तार नाहे कयो वियो। माइज़ा हमीद चयो त इमरान खान परॾेही फंडिंग ज़रिए पैसो ठाहियो आहे।